उबावड़ो में ख़बर ॾींदा आहियूं त पीपी शहीद भुट्टो जे मरकज़ी अॻवान कमांडर मुनीर अहमद बिरोही ख़िलाफ़ कराची में मड़ियल कूड़नि केसनि ऐं घरनि ते पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ उबावड़ो में अली निवाज़ खान सुपियो नज़ीर कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में अल मुर्तज़ा हाउस खां प्रेस क्लब ताईं वॾी एहतजाजी रैली कढी वई। कारकुननि SSP ख़ालिद कोराई ऐं DSP मुज़म्मिल सूमरो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि चयो त पुलिस चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पैमाल कयो आहे जेको नाक़ाबिले बर्दाश्त आहे। मुनीर बिरोही जहिड़नि बहादुर अॻवाननि खे कूड़नि केसनि ज़रिए झुकाए नथो सघिजे। अॻवाननि चिताव ॾिनो त जेकॾहिं केस ख़तमु न कया विया त सॼी सिंध में सख़्त एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।